बैतिही अजमाइन। मुझा वाजिबुल इहतराम दोस्तों, भाइयों और बुजुर्गों, अजो तवाए असा कुरान पाक जे खत्म जे मौके ते हिन गोठ में अची करे जमा थिया आहियूं। कुरान पाक जे खत्म वारो मौक़ो ऐं उहा घड़ी आहे। उहा घड़ी हिकु अज़ीम ऐं हिकु बहितरीन घड़ी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी रिवायत उलमाए किराम किताबन में नकुल कई आहे त साईं फरमायो त जे जगह ते कुरान पाक जो खत्म थींदो आहे त वो जेकॾहिं उहो सुबुह जे पहर में थिए थो त शाम जे पहर ताईं अल्लाह तबारक व तआला उन ॻोठ में उन जगह ते 70,000 फरिश्ता मुक़रर करे छॾंदो आहे जेके सुबुह खां वठी करे शाम ताईं उन अहल इलाइक़े वारनि जे लाइ मग़फ़िरत जो दुआ घुरंदा आहिनि। ऐं जेकॾहिं को राति जे पहर में कुरान पाक जो ख़त्म करे थो ऐं उहो पूरो करे थो त अल्लाह तबारक व तआला ईअं ई वरी राति जो 70,000 फरिश्ता मुक़रर कंदो आहे ऐं उन ॻोठ वारनि ऐं अहल इलाइक़े वारनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला जा फरिश्ता उहे पिया दुआ घुरंदा रहंदा आहिनि। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे लाइ किताबन में ईंदो आहे त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं भी कुरान पाक जो ख़त्म कढंदो हो त पंहिंजे पूरे घर वारनि खे जमो करे ऐं इज्तिमाई दुआ घुरंदो। चूंकि ही जेको ख़त्म जो मौक़ो आहे इहो दुआ जे क़बूलियत जो भी वक़्तु आहे। तॾहिं हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे पूरे ॻोठ पंहिंजे पूरे घर वारनि खे जमो करे ऐं इज्तिमाई गॾियल हिकिड़ी दुआ घुरंदो हो त जीअं अल्लाह तबारक व तआला सभिनी खे इन पंहिंजे क़बूलियत वारे वक़्त में शामिल करे। हिकिड़ी ॿी हदीस पाक में ईंदो आहे त हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु कुरान पाक जे ख़त्म जे बारे में फरमाए थो त इहा कुरान पाक जो जेको ख़त्म आहे इहो वक़्तु दुआ जे क़बूलियत जो वक़्तु आहे। और रिवायत में ईंदो आहे त हिकिड़ो शख़्स मस्जिद में ईंदो हो, अची करे हर रोज़ कुरान पाक जी तिलावत कंदो। पोइ हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकिड़े माण्हूअ जी ड्यूटी लगाए छॾी त ॾिसजांइ इहो हमरा जॾहिं भी कुरान पाक जो ख़त्म कढे न पोइ ॾसी जाए त इन सां गॾु वेही करे दुआ घुरंदासीं, छो त इहो दुआ जो वक़्तु जेको इहो वक़्तु आहे ख़त्म जे निकिरण वारो इहो दुआ जे क़बूलियत जो वक़्तु आहे। त बहरहाल अॼु तव्हां असां बि हिकु अहिड़े मौक़े में गॾु थिया आहियूं जेको मौक़ो क़बूलियत जो वक़्तु आहे। ऐं इन क़बूलियत जे वक़्त में जेका कुरान पाक जी आयत मां तव्हां जी आलो तिलावत कई आहे, इन कुरान पाक जी आयत में अल्लाह तबारक व तआला तकरीब कामयाब माण्हूअ जूं तकरीबन 4 निशानियूं बयान फरमाई हुई। 4 उसूल ज़ाब्ता ऐं कानून अल्लाह तबारक व तआला बयान कया आहिनि त कहिड़ो इंसान कामयाब थी सघे थो, उहो पंहिंजी ज़िंदगी में कहिड़े उसूलनि खे शामिल करे त उहो मां अल्लाह वटि कामयाब आहे। छोकि इहा जेका घड़ी आहे उहा बि क़बूलियत जी घड़ी आहे ऐं तव्हां असां उहे 4 उसूल अल्लाह पाक जे कलाम जा आहिनि ऐं तव्हां असां उहो दिलि लॻाए करे ॿुधो। थी सघे थो इन कुदरत जे करे अल्लाह तव्हां असांजे मथां राज़ी थी पए, इन 4 उसूल जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ ॾे। छो त वक़्तु आहे क़बूलियत जो वक़्तु आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम मुक़द्दस में फरमायो सभ खां पहिरियां उसूल अल्लाह से फरमायो वमन युतिइल्लाह व रसूलहू। अल्लाह तबारक व तआला फरमायो त हर इंसान जे कामयाबी जे लाइ सभ खां पहिरियां वॾे में वॾो उसूल ज़ाब्तो ऐं कानून इहो आहे त हर इंसान सभ खां पहिरियां अल्लाह तबारक व तआला जी फर्मा बरदारी ऐं इताअत करण जो अज़म करे त मां अल्लाह तबारक व तआला जे हर अहकामात में उन जे हुक्म जी पैरवी कंदुसि। सब का पहिरियां उहो छा करे अल्लाह तबारक व तआला जे अहकामात जी पैरवी करण जो अज़म करे। छाजे करे भला अल्लाह तबारक व तआला जी तव्हां असांजे मथां पैरवी लाज़िम आहे। दुनिया में तव्हां असां ॾिसूं था त जेकॾहिं को माण्हू को वॾेरो को पैसे वारो पाण वटि को नौकर बि आहे थो ऐं उन नौकर खे महीने ते पघार मुक़रर थिए थो त नौकर ये समझे तो त इन वडेरे जे हर हुक्म जी इताअत मुझे मथो लाज़िम आहे। छो त उन जे घर जो चलतो उन वडेरे जी पघार ई मथो आहे। अवा ये आया न
तवा सब असां हिते वेठा आहियूं तव्हांखे ख़बर आहे जेकॾहिं कोई बि के अमरा वटि वञी करे ड्यूटी कंदो आहे या सरकार जी ड्यूटी करे सरकारी उनखे का नौकरी हुजे या के दुकानदार वटि वञी करे कमु करे या के मिस्त्री जी आॾो बीह करे मज़दूरी करे त हर हिकु माण्हू पाण खां वॾे जे हुक्म जी इताअत कंदो आहे इन बुनियाद ते छो त उन माण्हूअ खे दिहाड़ी मज़दूरी पघार उन वटां मिले थी पोइ चवंदो आहे त उन जे लाॻापियल जेके कानून आहिनि मूंखे उनजी पैरवी करणु ज़रूरी आहे त इन जे करे अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी खे पैदा कयो पैदा करण खां पोइ अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी जी तरबियत कई ओ तरबियत चइबो आहे त नंढपण खां वठी करे ओ वॾी उमिरि ताईं पहुचाए पोइ अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी तरबियत कई ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे रिज़्क़ रोज़ी ॾिनी सिहत ॾिनी अखियूं ॾिनियूं कन ॾिना हर शइ जॾहिं अल्लाह तबारक व तआला ॾिनी आहे त इन जे करे हाणे तव्हां असांजे मथां इन अल्लाह पाक जे हर हुक्म जी इताअत लाज़मी आहे पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त माण्हूअ जी इताअत ऐं फर्मा बरदारीअ खे त सही सम्झे थो चवे थो त यार इहा मूंखे लाज़मी करणी आहे न कयमि त मुंहिंजे घर जो चलतो कीअं हलंदो मां कीअं कमाईंदुमि लेकिन वो अल्लाह तबारक व तआला जे तव्हां असांखे पैदा कयो उन जे हुक्म जी पैरवी करण लाइ को तयार कोन्हे हालांकि सूरत यूनुस में 11 पारे में अल्लाह तबारक व तआला फरमायो पंहिंजे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के रब हुक्म ॾिनो अल्लाह साईं फरमायो त कुल ए पैगंबर तव्हां इन माण्हू को पुछा कयो कुल मन यरज़ुकुकुम मिनस समाई वल अर्ज़ अल्लाह साईं फरमायो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के त तव्हां इन माण्हू को पुछा कयो त आसमान ऐं ज़मीन वारनि खे रोज़ी ॾियण वारो केरु आहे यकीनन तव्हां असां सभिनी जो जवाब इहो हूंदो त रोज़ी ॾियण वारी हिकिड़ी ज़ात अल्लाह तबारक व तआला जी आहे पोइ उहा घणी हले त ॻाल्हि आहे त अल्लाह साईं कंहिंखे घणी थो ॾे कंहिंखे थोरी थो ॾे या अल्लाह तबारक व तआला जी हिकमत आहे क़ुरान में नहनु क़समना बैनहुम मईशतहुम फिल हयातिद दुनिया व रफअना बाज़हुम फौक़ बाज़िन दरजातिन लियत्तखिज़ बाज़ुहुम बाज़न सुखरिया रब फरमाए थो या असांजी तक़सीम आहे मईशत असांजी तक़सीम आहे मां रब चाहियां जेके जेतिरी ॾियां उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे लेकिन ॾियण वारी ज़ात कंहिंजी आहे ॾियण वारी ज़ात अल्लाह तबारक व तआला जी आहे जेकॾहिं तव्हां असां पंहिंजे जिस्म जे अंदरि नज़र कयो त इन ई आयत में अल्लाह तबारक व तआला पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के हुक्म ॾिनो त तूं इन माण्हू को पुछा कर त अमन यमलिकु सम्अ वल अबसार इन माण्हू को पुछा कर त तव्हांखे ही कन केरु ॾिना अरबी ॿोलीअ में अरबी ॿोली हिकु फसी ॿोली आहे ऐं उनजी हिक लफ़्ज़ जो ॿ टे मानाऊं निकिरंदियूं हुयूं सम्अ जे लफ़्ज़ जी माना ज़ाहिरी कन बि आहे जेको तव्हां असांजो ही कन ठहियल आहे ऐं इन सम्अ जे लफ़्ज़ जी माना ओ कन जे अंदरि जेका ॿुधण वारी ताक़त आहे न इन ॿुधण वारी ताक़त खे बि सम्अ जो लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदो आहे माना उनखे बि चइबो छो त ॾिसो तव्हां असां वटि खोड़ अहिड़ा माण्हू मौजूद आहिनि जंहिंजो ज़ाहिरी कन सही सलामत आहे लेकिन उनखे ॿुधण जी ताक़त न आहे खोड़ आहे त इन जे करे अल्लाह पाक फरमाए थो इहो केरु आहे जेको तव्हांखे ज़ाहिरी कन ॾिए थो या इन कन जे अंदरि उहा ॿुधण जी ताक़त ऐं सलाहियत रखे थो त यकीनन तव्हां असां सभिनी जो जवाब इहो आहे त हिकु वाहदहु ला शरीक लहू अल्लाह आहे जे तव्हां असांखे ॾिनो ॾिसो न हिन कन जी जेका बनावट आहे मां तव्हां सां मुखातब आहे जेका निंड अचे थी त भले ॻाल्हि खे ख़तमु कई मां तव्हां सां मुखातब आहे कन जी जे करे तव्हां असां बनावट खे ॾिसूं न हिकु अजीब बनावट आहे हे कन असांजो माना हीअ गोल आहे ज़ाहिरी सतह ते लेकिन तव्हां इन अंदरि कन में नज़र फेराईंदव खॾा आहे हुते हुते हिते खॾो हिते खॾो हिते खॾो खॾा आहे वरी इन में सोराख मो त अंदरि वेंदव त अंदरि हिकिड़ो कन हीअं मथे उभरियल आहे पोइ इन उभर जॾहिं बि को माण्हू ॻाल्हाईंदो आहे त ॻाल्हाइण खां बाद में उनजो आवाज़ हवाए जे ज़रिए कन जे अंदरि वेंदो आहे कन जे अंदरि वञण खां बाद में उन उभरियल जॻह ते टकिरजी उन कन जी नाली मां वञी करे उहो कन जे इंतिहा ते पार ते जेको इंसान जो कन जो हिकु सफ़ा खसीस ते खसीस सनड़ो हिकिड़ो परतो आहे उसी ताईं आवाज़ पहुचंदो आहे
जॾहिं ओसी ताईं आवाज़ पहुचंदो आहे न त पोइ जॾहिं तव्हां असांखे हिकिड़ी वॾी जॻह में बंदि हुजो के पहाड़ जे अंदरि के गार में बंदि हुजो उते जॾहिं पत्थर खणी करे ईअं ठाको कयूं त आवाज़ कीअं गूंजंदो आहे पोइ इन कन जे अंदरि ईअं इंसान जो जॾहिं आवाज़ गूंजे थो पोइ कन जे खां बाद में वरी अल्लाह तबारक व तआला हौज़ रखियो आहे हौज़ जूं ॿ साइडूं हिकिड़ी साइड मां अल्लाह तबारक व तआला इन कन जे आवाज़ के समझण जी सलाहियत रखी आहे ऐं ॿी साइड खां अल्लाह तबारक व तआला तक़रीबन 3000 आसाब रखिया आहिनि कन जे अंदरि आसाब जो सोलो मतलब माना हेडफोन इंसान हूंदो आहे न मोबाइल में हेडफोन हणी करे पोइ उन मां मोबाइल जो आवाज़ कैच थी करे इंसान जे कननि ताईं पहुचंदो आहे त इंसान जे कन में अल्लाह तबारक व तआला आवाज़ जे कैच करण वारियूं तक़रीबन 3000 हेडफोन रखियूं आहिनि पोइ उलमाए किराम मुफस्सिरीन किराम मुहक्किकीन ऐं मुदक्किकीन उलमाए किराम लिखियो आहे त हर आवाज़ ॿुधण जी अलॻि हेडफोन आहे जेकॾहिं तव्हां असां नरम ॻाल्हाईंदासीं त नरम आवाज़ आहिस्ते आवाज़ जो अलॻि हिकिड़ी उहो आसाब रखियल आहे उस जेको रखियल आहे उहो आवाज़ उनखे कैच कंदो जेकॾहिं तव्हां असां रड़ करे करे ॻाल्हाईंदासीं त वरी आवाज़ जे लाइ अल्लाह सी अलॻि हिकु हेडफोन रखी आहे ऐं जेकॾहिं तव्हां असां क़ुर पाक जी तिलावत ॿुधंदासीं त उनजी अलॻि हेडफोन आहे गानो ॿुधंदासीं त उनजी अलॻि हेडफोन आहे त हर क़िस्म जे आवाज़ जो अल्लाह तबारक व तआला कन में अलॻि अलॻि उसबो रखियो आहे हाणे तव्हां ऐं असां इहे दिलि ते हथ रखी करे ॿुधायूं त एॾी वॾी तख़लीक़ अल्लाह खां अलावा ॿियो को करे सघे थो हालांकि ज़ाहिर में असांजो कन इहो ई आहे एतिरो आहे बसि तव्हां असां सोली सिंधी में चवंदा बसि कन आहे कन आहे कन आहे हालांकि इन कन जे अंदरि तख़लीक़ में इंसान वञे त परेशान थी थो वञे त बहरहाल जेकर इन तव्हां असां पंहिंजी इन तख़लीक़ जे अंदरि ॾिसो त अल्लाह तबारक व तआला जी इताअत तव्हां असांजे मथां हर हाल में लाज़िम थी थी वञे माना असां सेहतमंद हुजऊं तंदुरुस्त हुजऊं कहिड़ी बि हालत में हुजऊं तव्हां असांखे अल्लाह तबारक व तआला जी इताअत करणी आहे वांदा हुजऊं या न हुजऊं अल्लाह पाक जे हुक्म जे लाइ तव्हां असांखे टाइम कढणो आहे हिकिड़ो उसूल अल्लाह सां इहो बयान फरमायो ॿियो उसूल अल्लाह तबारक व तआला इहो फरमायो त कामयाब इंसान बणजण जे लाइ ॿियो उसूल अल्लाह व रसूलहू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमाबरदारी भी लाज़िम आहे भला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत फरमाबरदारी ऐं उन जे हुक्म जी तामील करण तव्हां असांजे मथां छो लाज़िम आहे वजह छा आहे वजह इहो आहे त साईं जन खे अल्लाह तबारक व तआला रिसालत ॾेई करे रसूल बणाए करे मोकिलियो पोइ बहैसियत रिसालत जे तव्हां असांजे मथां इहा शइ लाज़िम आहे त तव्हां असां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हर हुक्म जी तामील कई कुरान पाक में ईंदो आहे अल्लाह से फरमाए वमा अरसलना मिर रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमाबरदारी अल्लाह तबारक व तआला जे हुक्म जे करे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे ॿियो तव्हां असांजो उसूल इहो ऐं टियों जेको उसूल आहे ज़िंदगी खे संवारण जे लाइ ज़िंदगी खे कामयाब बणण जे लाइ अल्लाह से फरमायो व यख्शल्लाह दिल में अल्लाह तबारक व तआला जो खौफ हुजे भव हुजे ऐं चौथो उसूल जेको आहे ओ इहो आहे त अल्लाह से फरमाए थो व यत्तक़ी माना अल्लाह तबारक व तआला को इंसान डिॼंदो बि रहे खौफ थींदो आहे त इंसान जा जेके कयल कम आहिनि अॻ में जेका ज़िंदगी गुज़री वई उन मां उन जे जेके बि कम वो करे आयो उन जे मथां उनखे दिलि में खौफ हुजे चाहे हेतिरा मां गुनाह करे आयो अल्लाह से काथे नाराज़ त न थियो ऐं व यत्तक़ी वरी इंसान माना गुनाहनि खां ग़लत कमनि खां पंहिंजो पाण खे बचाईंदो रहे त इहे चार उसूल इंसान जी ज़िंदगी जे कामयाब बणाइण जे लाइ फउलाइका हुमुल फाइज़ून हाणे जेके पोयां बि उसूल आहिनि इमाम शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो त अल्लाह तबारक व तआला चार शयूं अहिड़ियूं रखियूं जो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं तमाम तर अंबिया किराम में उन्हनि जे दीन में उन्हनि जे अवाम जे लाइ ऐं उन्हनि जे
ए उम्मत जे लाइ उहे चार शयूं हिक करियूं अल्लाह तबारक व तआला नाज़िल कई, सभिनि जे लाइ लाज़िम कई। उन्हनि मां इमाम शाह वलील्लाह फरमाए थो सभ खां पहिरियां जेका अल्लाह साईं पूरी उम्मत जे मथां हिकिड़ी ॻाल्हि मुक़ररु फरमाई जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो माना का बि तब्दीली न आई, उहा सभ खां पहिरीं ॻाल्हि तहारत आहे, माना पाकाई। ऐं जेकॾहिं तव्हां असां ॾिसूं पाकाई जो मतिलबु ज़ाहिरी कपिड़ा पाक, जिस्म बि पाक हुजे, अक़ीदो ऐं नज़रियो बि साफ़ ऐं पाक हुजे, दिलि ऐं नियत बि साफ़ ऐं पाक हुजे। त इहा तहारत अल्लाह साईं हज़रत आदम खां वठी करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हर उम्मत जे लाइ ज़रूरी रखी। ऐं तव्हां असां जॾहिं ॾिसंदा आहियूं न कंहिंसां बि दोस्ती कंदा आहियूं त दोस्ती करण खां पहिरियों जॾहिं दोस्ती कंदा आहियूं त उनजी कंहिं न कंहिं आदत जे मुताबिक़ कंदा आहियूं। त यार हिन माण्हू जी फिलानी आदत मूंखे वणे थी, पोइ उन आदत जे करे असांजो ऐं उन सां ताल्लुक़ वधी वेंदो आहे, हिक ॿिया दोस्त बणिजी वेंदा आहियूं। जॾहिं आदतूं पाण में मिलंदियूं आहिनि, तबीयत पाण में मिलंदी आहे त पोइ इंसान दोस्त थी वेंदो आहे। लेकिन अल्लाह साईं बि फरमाए थो मां बि कुझु माण्हू खे दोस्त कंदो आहे पंहिंजो। अल्लाह साईं बि चए थो क़ुर पाक में मां बि कुझु माण्हू खे पंहिंजो दोस्त बणाईंदो आहियां। हर एक इंसान जो मिजाज पंहिंजो हूंदो आहे। को इंसान पंहिंजी तबीयत जे मुताबिक़ कहिड़ी तबीयत वारे माण्हूअ खे पंहिंजो दोस्त बणाईंदो आहे, को कहिड़ी तबीयत वारे खे, को कहिड़ी तबीयत वारे खे। लेकिन अल्लाह साईं फरमाए थो मां बि ॿिनि आदतुनि वारे माण्हू खे पंहिंजो दोस्त कंदो आहियां। उहे कहिड़ियूं? अल्लाह साईं क़ुर में फरमायो इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुतत्तहिरीन। रब फरमाए थो त जेको माण्हू गुनाह करण खां बाद में उन पंहिंजे गुनाह जे मथां शर्मिंदो थी करे मां अल्लाह को तौबा करण ईंदो आहे, माफ़ी घुरण ईंदो आहे, त मां उन माण्हू खे पंहिंजो दोस्त बणाइण में देर न कंदो, उनखे पंहिंजो दोस्त बणाईंदो। ऐं ॿियो जेको वयुहिब्बुल मुतत्तहिरीन, जेको माण्हू पाकाई हासिल कंदो आहे, पंहिंजे ज़ाहिरी बदन खे बि पाक रखंदो आहे, अंदरूनी बदन खे बि पाक रखंदो आहे, त मां अल्लाह उन माण्हू खे पंहिंजो दोस्त कंदो आहे। त अल्लाह तबारक व तआला सां दोस्ती जो जेको मेयार आहे न, इहे ॿ ॻाल्हियूं। हिकिड़ो जॾहिं बि ग़लती थी वञे पशेमानी करे इंसान गुनाह को तौबा करे, ऐं ॿियो पंहिंजो पाण खे पाक ऐं साफ़ करे रखे, त अल्लाह सां हुनखे पंहिंजो दोस्त कंदो। ऐं इमाम शाह वलील्लाह मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त इंसान हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम या क़यामत ताईं पूरी इंसानियत जे लाइ ॿियो हुकुम जेको अल्लाह तबारक व तआला सभिनि जे लाइ हिक करो रखियो, उहो ॿियो हुकुम अख़बात आहे। अख़बात चइबो आहे आजिज़ी खे, इनकिसारीअ खे, निवड़त खे। इनखे चइबो आहे क़ुर पाक में 12 सिपारे में ईंदो आहे इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व अख़बतू इला रब्बिहिम। रब फरमाए थो बेशक उहे माण्हू जिन ईमान बि आंदो, अमल सालिह बि कया ऐं निवड़त बि करनि था, पंहिंजे अल्लाह जे आलो अची करे आजिज़ी जो इज़हार बि करनि था, तकब्बुर वॾाई ऐं रियाव में मुब्तला नथा थियनि। त रब उन जे लाइ फरमाए थो उलाइका अस्हाबुल जन्नति हुम फीहा ख़ालिदून। त इहे ई त माण्हू जन्नती आहिनि, हमेशह जन्नत में रहंदा। त तकब्बुर ऐं वॾाई जे करे तव्हां असां पंहिंजे अंदरि ॾिसूं न त तव्हां असांजे अंदरि हर हिकु इंसान में कंहिं न कंहिं दर्जे ताईं मौजूद आहे। हर हिकु इंसान जे अंदरि मौजूद आहे। क़ुर पाक में अल्लाह से फरमायो आहे त वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती। रब फरमाए थो त मां हर बाने जी दुआ खे क़बूल कंदो आहियां, पर उहे माण्हू जेके मुंहिंजी इबादत खां वॾाई करनि था। पोइ हाणे तव्हां असां ॾिसूं तव्हां असांजे अंदरि सभिनि में इहा वॾाई मौजूदु आहे। कोई बि 5 वक़्त नमाज़ पढ़ण जे लाइ तयारु न आहे, त माना वॾाई अची वई। क़ुर पाक जी तिलावत करण जे लाइ तयारु न आहे, वॾाई अची वई। ज़िक्र करण जे लाइ तयारु न आहे, वॾाई अची वई। अल्लाह जे के हुक्म खे मञण जे लाइ तयारु न आहे, वॾाई अची वई। त रब फरमाए थो त इन वॾाई ऐं तकब्बुर खां इंसान परे थिए। जेको अल्लाह जी दर ते अची करे नथो झुके, रब पाण फरमाए थो त उदऊनी अस्तजिब लकुम, अची करे मांखो घुरो त मां तव्हांखे जीअं सां जवाबु ॾेई करे मां तव्हांखे ॾियां। पर जेकॾहिं तव्हां नथा घुरो मुंहिंजी इबादत खां, मुंहिंजी बंदगी खां, मुंहिंजे दर खां, मुंहिंजे अहकामात खां वॾाई कयो था, त पोइ नतीजो छा आहे? सयदखुलून जहन्नम दाखिरीन, मां तव्हांखे जहन्नम में दाख़िल कंदो। ऐं वरी इन ई वॾाई वारनि माण्हुनि जे लाइ जेके तव्हां असां इबादत को परे, क़ुर को परे, शरीयत खां परे,
इस्लाम को परे इन जे लाइ क़ुरान पाक में अल्लाह छातो फरमाए जने रब ॾिसंदो आ त हाणे ही बानो हमेशा मुंहिंजी इबादत खां परे थींदो थो वञे पोइ रब फरमाए थो सअस्रिफ़ु अन आयाति अल्लज़ीना यतकब्बरूना फिल अर्ज़ि बिग़ैरिल हक़। रब फरमाए थो त अन क़रीब मां अल्लाह उन्हनि माण्हुनि खे जेके माण्हू ज़मीन में नाहक तकब्बुर ऐं वॾाई करनि था, माना को वजो ई कोन्हे, का ॻाल्हि ई कोन्हे, न उन्हनि वटि का एतिरी शइ आहे, न का मिल्कियत आहे, कुझु बि न आहे, न को वजो, न को बुनियाद, न को दलील, न को सबूत, बग़ैर के सबूत जे बेग़ैर हक़ पिया वॾाई कंदा रहनि था त अन क़रीब मां अल्लाह बि उन्हनि खे पंहिंजी इबादत खां पाण खां पंहिंजे दर खां परे करे छॾींदो। अची वई ॻाल्हि सम्झ में? माना जॾहिं तव्हां असांजे अंदरि वॾाई पैदा थींदी न पोइ रब पाण बि धिको ॾेई छॾींदो। हाणे अॻे क़ुरान में रब छा थो चवे? आवाज़ अचे थो मुंहिंजो तव्हां ताईं? आख़िर ताईं अचे थो? छाजे करे त मेक निड़ी के वठे थी। अल्लाह साईं हाणे अॻे क़ुरान पाक में छा थो फरमाए? जिन माण्हुनि खे वॾाई ऐं तकब्बुर जे करे मां पंहिंजे रस्ते खां फेराए छॾियां, पंहिंजे दीन ऐं इस्लाम खां ऐं क़ुरान ऐं शरीयत खां फेराए छॾियां त पोइ व इन यरऊ कुल्ल आयतिन ला युमिनू बिहा। जेकॾहिं तव्हां उनखे क़ुरान पाक मां या पूरी काइनात मां हर निशानी मां अल्लाह जे तौहीद जी ऐं मां अल्लाह जे खुदाई जी खणी करे ॾेखारो, लेकिन ला युमिनू बिहा, ईमान कॾहिं बि न आणींदो। छाजे करे? रब नाराज़ थी वियो, उन वॾाई कई, पहिरियों अल्लाह जे दर ते न झुकियो, हाणे रब बि फिराए छॾियसि। रब फरमायो तव्हां पूरी दुनिया जूं तव्हां उनखे निशानियूं, उनखे दलील ऐं उनखे अची करे सबूत खणी करे ॾियो न त बि ला युमिनू बिहा, कॾहिं बि ईमान न आणींदो। वरी अॻे रब छा थो फरमाए? व इन यरऊ सबील रुश्द ला यत्तखिदुहु सबीला। अहिड़े माण्हूअ खे, जे माण्हूअ खे मां अल्लाह इबादत न करण जे करे पंहिंजे दर खां परे कयां, जेकॾहिं तव्हां उनखे हिदायत जो रस्तो ॾेखारियो न त बाबा हथ खां वठी करे चओसि त ही हिदायत जो रस्तो थी, ही सिधो रस्तो थी, हिन खां अलावा जेकॾहिं काॾे बि वई तबाह ऐं बर्बाद थींदे, रब फरमाए थो ला यत्तखिदुहु सबीला, त बि न वठंदो उहो रस्तो। माना एॾी अल्लाह तबारक व तआला जी नाराज़गी, एॾो अल्लाह तबारक व तआला इंसान खे माना पंहिंजे दर खां पोइ हिकु वञी परे करे छॾे थो। हाणे तव्हां ऐं असां सोचूं त जेकॾहिं तव्हां असांखे 5 वक़्त नमाज़ नथी नसीब थिए त शायदि कि अल्लाह तबारक व तआला नाराज़ त न आहे? रब पाण त धिको न ॾेई छॾियो आहे तव्हां असांखे? तव्हां असां सोचूं, पंहिंजे गिरेबान में तकियो, हर हिकु इंसान सोचे असां क़ुरान पाक जी तिलावत को छो पढ़ियूं, नौजवान ॿोढ़ा हर हिकु माण्हू ॾिसे न क़ुरान को छो पढ़ियूं, मस्जिद को छो पढ़ियूं, काथे रब त खीकारे न छॾियो आहे। हालांकि क़ुरान में रब चए थो जे आयत जी मां तिलावत कई आहे, हाफ़िज़ सगुरा वेठा आहिनि, शायदि कि नाउ सी पारो आहे, ईअं न? नाउ सी पारो आहे, खोले करे वञी पाण पढ़ो। रब फरमाए थो जेकॾहिं मां को तकबुर कंदव, मूंखे माना छा कंदव, माना मोह ॾेखारींदव, मां को परे भईंदो त मां बि हिकु वञी फेराए छॾंदुमि। पोइ हाणे तव्हां असां सोचूं काथे रब जाई में त न फेराए छॾियो आहे? असां त तव्हां ईअं सम्झूं था न असांखे तौफ़ीक़ न आहे। बाबा तौफ़ीक़ नालो छाजो आहे? कॾहिं तव्हां असां सम्झो आहे त तौफ़ीक़ आहे छाजी? ॾिसो न, दुनिया दारुल असबाब आहे। हितड़े जंहिं बि शइ खे या जंहिं बि कमु करण जो सबबु तव्हां असां वटि मौजूदु आहे, माना सम्झो तौफ़ीक़ मौजूदु आहे। अचे थी ॻाल्हि सम्झ में? हिकिड़ो माण्हू मज़दूरी कंदो आहे, उनखे काथे कमु ई नथो मिले त हाणे उनखे तौफ़ीक़ सम्झो नथी मिले। पर जेकॾहिं कंहिं माण्हू खे कमु मिले बि थो, मिस्त्री फ़ोन बि करेसि थो, भाउ अचो फलाणी जॻह ते कमु आहे, हल मज़दूरी ते, पोइ बि चए थो मां न हलां, वरी पोइ चवे त मूंखे तौफ़ीक़ न आहे या तौफ़ीक़ न आहे। इन जो तौफ़ीक़ नालो ई न आहे। तौफ़ीक़ जो नालो आहे तोखे सिहतमंद आहे, तंदुरुस्त आहे, तोखे कमाइण जी जॻह बि मिले थी, हाणे तोखे सबब बि मौजूदु आहे, तूं होॾे हलियो वञ, इहा तौफ़ीक़ आहे। बाक़ी नथो वञे त इहा पंहिंजी चंड रहे। तव्हां असांखे जेकॾहिं सिहत आहे, तंदुरुस्ती आहे, मस्जिद ताईं पंधु करे वञी सघूं था, अकुल आहे, सम्झ आहे, लेकिन पोइ बि मस्जिद ताईं नथा वञो, या तव्हां असांजी पंहिंजी चंड रही आहे, या अल्लाह साईं तौफ़ीक़ ई न आहे। पोइ चवंदासीं यार दुआ घुर, असांखे तौफ़ीक़ नथी थिए, दिलि त ॾाढो चवे थी असां बि जेका नमाज़ पढ़ूं, क़ुरान ई न आहे। दुनिया दारुल असबाब आहे। जेकॾहिं तव्हां असां वटि सिहत, हिम्मत, तौफ़ीक़, हर शइ मौजूदु आहे, सबब मौजूदु आहे, मस्जिद ताईं वञी सघूं था, त सम्झो अल्लाह पाक जी तरफ़ां तौफ़ीक़ मिलियल आहे असांखे। लेकिन उन तौफ़ीक़ खे लत हणी करे असां पाण पोइते कयूं था। त इंसानो सम्झो कुझु ॻाल्हि खे अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान में, शरीयत में कुझु नज़र फेरायो त रब इन करे त फरमाए थो
त मां इन्हनि खे जेको तकब्बुर ऐं वॾाई कंदो आहे मुंहिंजी दर खां परे कंदो आहे मां बि फिराए छॾंदो आहियां। पोइ जेकॾहिं तव्हां उनखे 20 दफ़ा रस्तो ॾेखारियो बि न, क़ुरान पाक में सबील रुश्द, सबील चइबो आहे रस्ते खे, रुश्द चइबो आहे हिदायत खे। जेकॾहिं तव्हां हिदायत जो डायरेक्ट रस्तो ॾेखारींदोसि, माना मस्जिद दर ते अची बीहाईंदोसि बि न, ला यत्तखिदू सबीला, कॾहिं बि दाख़िल न थींदो, बहानो कंदो मूंखे कपिड़ा पलीत आहिनि, मूंखे हे कमु आहे, मां हुतो थी अचां थो, हीअं थी अचां थो, बहानो कंदो मोटी हलियो वेंदो, कॾहिं बि हिदायत नसीब न थींदसि। एॾो वॾो क़ुरान साफ़ वाज़े क़ुरान आहे, सफ़ा ई क़ुरान पाक जी या सफ़ा लुग़वी माना आहे, ॿी का बि माना न, का मुहावरे जी माना न, को तफ़सीर आहे। वरी आगे रब फरमाए तो व इन यरौ सबीलल गय्य यत्तखिदुहु सबीला, जेको मां अल्लाह जे दर खां खीकारियल हूंदो तकब्बुर वॾाई रिया वजे करे, पोइ जेकॾहिं तव्हां उनखे सबीलल गय्य बुराई जो रस्तो ॾेखारंदव ऐं गुनाह जो रस्तो ॾेखारंदव त अल्लाह फरमाए तो यत्तखिदुहु सबीला, फिलफोर उहो गुनाह जो रस्तो वठी करे तव्हां माना चोस हल दाल होटल ते हली करे फिल्म ॾिसूं तव्हां सां हलंदो, चोस क्रिकेट हली करे ॾिसूं तव्हां सां हलंदो, फलाणी जगह ते राग आहे हलूं तव्हां सां गॾु हलियो हलंदो, लेकिन उहो मुंहिंजी दर तो खीखारण लाइ करे मुंहिंजी दर ते न ईंदो। भला इहो रब छाजे करे इहो इंसान खे माना इन खां पंहिंजे दर खां फिराए छॾे थो, वजह छा आहे? रब फरमाए थो ज़ालिक बिअन्नहुम कानू बिआयातिना व कानू अन्हा गाफिलीन, ज़ालिक बिअन्नहुम कज़्ज़बू बिआयातिना वकालू अन्हा गाफिलीन। रब फरमाए ॿ वजह, हिकु वजह इहो आहे त इहो माण्हू असां जे क़ुरान पाक जे आयतुनि खे कूड़ो सम्झे थो। हाणे तव्हां असां त मुस्लमान आहियूं, तव्हां ऐं असांजे अंदरि इहो वजह मौजूदु कोन्हे, छो त तव्हां असां क़ुरान पाक खे खणी अमल न आहियूं कंदा, पर क़ुरान खे कूड़ो न आहियूं सम्झंदा। हर को सचो सम्झे थो, ईअं आहे या न आहे? क़ुरान खे सचो सम्झूं था, इहो काफ़िरनि जे अंदरि मौजूदु आहे, लेकिन तव्हां असांजे अंदरि ॿियो सबबु मौजूदु आहे। रब फरमाए थो वकानू अन्हा गाफिलीन, उहे क़ुरान पाक जी आयतुनि खे कूड़ो त खणी नथा सम्झनि, सचो सम्झनि था, ईमान बि आणनि था, लेकिन क़ुरान पाक जी आयतुनि को छा आहिनि? गाफ़िल आहिनि। समझो ॻाल्हि खे? रब फरमायो गाफ़िल आहिनि, मतिलबु छा आहे त माना उन्हनि खे ख़बर आहे त हीउ क़ुरान पाक आहे, हीउ सचो आहे, हीउ तौहीद जो रस्तो आहे, लेकिन उन खां गफ़लत करनि था, माना बेख़बर थी करे घुमनि था। रब हीअं न फरमायो त वकालू अन्हा जाहिलीन, ईअं न चए त माना उहे जाहिल आहिनि, अणपढ़ आहिनि। रब ईअं न चयो त अणपढ़ आहिनि, उनखे का ख़बर ई कोन्हे। रब इहा ॻाल्हि कई त उहे गाफ़िल आहिनि, माना उनखे ख़बर आहे त हीउ अल्लाह जो कलाम आहे, हीउ तव्हां असां वटि रब पाक जो कलाम मौजूदु आहे, लेकिन उनजे बावजूदि गफ़लत में वञी करे क़ुरान मौत करी छॾनि था। बहरहाल इमाम शाह, मां जेकॾहिं वेंदुमि हिन ॻाल्हि बिना वॾी ड्रैक थी वेंदी। इमाम शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त इहा आजिज़ी ऐं इंकिसारी हिकु उहो अमल आहे जेको अल्लाह साईं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत खां वठी करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत में भी इहो शामिल फरमायो। जेसीं ताईं इंसान इहा पंहिंजे अंदरि आजिज़ी, निवड़त ऐं अल्लाह पाक जे दर ते झुकण खे पसंदि न कंदो, तेसीं ताईं उहो इंसान गाफ़िल ई रहंदो ऐं अल्लाह जी दर खां परे थी करे रहंदो। ऐं उन खां बाद में इमाम शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, टियों जेको अल्लाह तबारक व तआला पूरी उम्मतुनि जे मथां अमल लाज़िम करार ॾिनो, उहो आहे समाहत। समाहत चइबो आहे त हर कबी ऐं बुरी शइ खां इंसान पंहिंजो पाण खे बचाए, हर कबी ऐं बुरी शइ खां। पोइ शरीयत तव्हां असांजी नज़र में न, तव्हां असांजी नज़र में त माना टीवी ॾिसण बि बुरो कोन्हे, ड्रामो ॾिसण बि भलो आहे, फिल्म ॾिसण बि, क्रिकेट खेॾण बि, वक़्तु ज़ियान करण बि माना भलो आहे। शरीयत जी नज़र में जेका शइ बुरी आहे, जेका शइ ख़राबु आहे, इमाम शाह वलीउल्लाह फरमाए थो अल्लाह साईं उन पूरी उम्मत जे मथां इहो हुकुम लाज़िमी रखियो आहे त उन खां इंसान हर हिकु पंहिंजो पाण खे परे करे। ऐं क़ुरान पाक में बि इन शइ जो हुकुम आहे त बुरनि अमलनि खां परे थी वञे। क़ुरान पाक में खोड़ असांजो आयतुनि जे करे मां उन में हलियो वेंदुमि त वरी देरि थी वेंदी। ऐं उन खां बाद में चौथो जेको वजह आहे उहा तक़वा आहे। तक़वा जो मतिलबु छा आहे त इंसान पंहिंजो पाण खे बुरनि कमनि खां, गंदगी खां, हर शइ खां पंहिंजो पाण खे बचाए, जेको हिन क़ुरान पाक जी आयत में बि आयो आहे यत्तक़ि, जे लफ़्ज़ जे करे मां इहा ॻाल्हि आंदी तव्हांजे आॾो। तक़वा जे लाइ हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दरबार में हिकु दफ़ो महफ़िल लॻल हुई। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु
हिकिड़े साहबी खे सॾु करे चयो त तकवा जो मतिलबु छा आहे, तकवा जो मतिलबु सम्झाए। त उन साहबी सगोरे चयोसि त जॾहिं असां के अहिड़े रस्ते सां हलंदा आहियूं जेको रस्तो कंडनि खां, ड्रबनि खां, गाह खां ऐं अहिड़ियुनि शयुनि खां भरियल हूंदो आहे, त उन रस्ते मां असां कीअं गुज़र कंदा आहियूं। त पोइ उते वरी पाण उहो साहबी सम्झाइण लॻो त असां उन रस्ते मां ईअं गुज़र कंदा आहियूं जो पंहिंजे कपिड़नि खे ईअं वराए करे पैर ठाहे रखंदा आहियूं त मथां काथे कंडे ते पैर न अचे, ऐं अहिड़ी जॻह ते जेका जॻह साफ़ हूंदी आहे उते पैर रखंदा आहियूं। जेकॾहिं मुकमल पैर रखण जी जॻह न हुजे त सिर्फ़ु पब बि रखंदा आहियूं। त चई इहा ई त तकवा आहे। चई दुनिया में तव्हां ॾिसो हर तरफ़ काथे शिरक जा कंडा मौजूद आहिनि, काथे ॿिए गुनाह जा कंडा मौजूद आहिनि, काथे तकब्बुर ऐं रियाव जा कंडा मौजूद आहिनि, काथे कंडा मौजूद आहिनि। इन सभिनी शिरक खां, तकब्बुर वॾाई न सभिनी गुनाहनि खां इंसान पंहिंजो पाण खे माना सिधो करे बचाए करे हले, इहा तकवा आहे। जॾहिं इन मथां इंसान अमल कंदो त उहो इंसान कामयाब थी वेंदो। पोइ इन करे अल्लाह तबारक व तआला फरमाए फउलाइका हुमुल फाइज़ून, जेके इहे चार ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी कोशिश कंदा त अल्लाह सही फरमाए त पोइ इहे ई कामयाब माण्हू। इन आयत जे मुतालिक़ हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी दरबार में हिकिड़ो रूम खां अमरा आयो, रूमी अमरा, ऐं भईदो आयो हुयो बि अजमी, अरब कोन हुयो, अजमी हुयो, भईदो आयो। अचण सां अची करे हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दरबार में वेही करे रण करे चई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। त हज़रत उमर फरमाया त छा थियो ख़ैर त आहे? चई बा मां कलमो आंदो। हज़रत उमर फरमाया त तू जे कलमे जे आण जो वजह छा आहे, कहिड़े वजह जे करे तू उतो को आयो आहे, रूम खां अची करे कलमो पढ़े थो? चई मां तौरात, ज़बूर, इंजील सभिनी किताबनि खे पढ़ियो आहे, लेकिन असां वटि क़ैद में हिकिड़ो मुस्लमान मौजूद हो ऐं हू क़ुरान पाक जी हिन आयत जी तिलावत कंदो जेका आयत मां तव्हां वटि पढ़ी ऐं जंहिंमें चार उसूल ॿुधाया। इन आयत लाइ त वमन युतिअल्लाह व रसूलहु व यख्शल्लाह व यत्तक़ि फउलाइका हुमुल फाइज़ून। इहा आयत पढ़ंदो जॾहिं इन आयत में मां गौर कयमि त मां चयमि त हिन खां वधीक को जामियो ऐं बहितरीन कलाम कोई न आहे, ऐं इहो कलाम यकीनन अल्लाह पाक जो आहे। इहा आयत मुंहिंजे ईमान जो सबब बणिजी वई। कीअं? चए त वमन युतिअल्लाह जे लफ़्ज़ में अल्लाह पाक जे तमाम तर अहकामात जो हुकुम अची त रब जेको हुकुम करे अमल कयो, ऐं व रसूलहु में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत अची वई, ऐं व यख्शल्लाह में जेका असां ज़िंदगी गुज़ारे आया हूं उन में असां खां कहिड़ा अमल भला थिया, कहिड़ा ख़राब थिया, कहिड़ा गुनाह थिया, उन्हनि अमलनि जे मथां अल्लाह पाक जो ख़ौफ़ दिल में पैदा थिए। व यत्तक़ि, ऐं जेका ज़िंदगी असांजी रहियल आहे अञा असांजे सुभाणे थींदी, ॿिए ॾींहुं थींदी, उन ज़िंदगी जे लाइ इहो जुमिलो काफ़ी आहे त माना पंहिंजी ज़िंदगी अल्लाह पाक जी नाफ़रमानी खां बचाए करे गुज़ारियो। त इन खां जे वधीक ॿी का बि जामे तरीन आयत कोन्हे। त पोइ तव्हां असां बि इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं क़ुर पाक जे मथां अमल करण जी। सभई साथी इंशाअल्लाह कोशिशि कंदा। ही रमज़ान जा आख़िरी ॾियार आहिनि, हिन में अल्लाह तबारक व तआला खे रिझायो परचायो, काथे रब नाराज़ त न आहे जो तव्हां असां को 5 वक़्तनि जी नमाज़ बि खसे छॾी अथई, तिलावत भी खसे छॾी अथई। क़ुर पाक जे सम्झण जो पहिरियों मरहलो कहिड़ो आहे, वरी टाइम न आहे त मां उहो बि तव्हांखे ॿुधायां। उहो सफ़ा क़ुर पाक खे सम्झण जो पहिरियों मरहलो आहे, उहो आसान आहे। बहरहाल दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन वेहण खे ऐं हिन ॿुधण खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। शल रब करीम जंहिं घड़ीअ में ऐं जंहिं वजह जे करे गॾु थिया उन वजह जे सदके तव्हां असां सभिनी खे हिन चइनि उसूलनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व मा अलैना इल्लल बलाग।